अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, सिंधी जो एक पहाको आहे पहिरें ॾींहुं ॿिली मारणु, जंहिंजी माना आहे पहिरें ॾींहुं बर वक़्त या शुरू में ई रोब जमाइणु। दोस्तों, ॻाल्हि कंदा आहिनि त के 5 दोस्त जिन पाण में वाइदो कयो हो त असां मां को बि शादी न कंदो। कुझु वक़्त ताईं त हू पंहिंजे अंजाम ते पूरा रहिया। आख़िर मंझान हिकिड़े जी शादी कंहिं बदमज़ाज औरत सां थी। अहिड़ीअ तरह हिक ॿिए पुठियां ॿियनि टिनि बि शादी कई, जिन मां हर हिक खे बि इतफ़ाक़ सां पहिरियूं जहिड़ियूं औरतूं मिलियूं। बाक़ी 5 जंहिंजी पछाड़ीअ में शादी थी, तंहिंजी ज़ाल नेक ख़ुशि अफ़ालनि ऐं सुठनि इख़लाक़नि वारी हुई। हिक दफ़े पहिरियां 4 दोस्त अची 5 वटि महिमान थिया। हू उन जी औरत जी पंहिंजे मुड़ुस सां फर्मा बरदारी वारी रविश, हुस्न इख़लाक़ ऐं फ़हम व फ़ज़ीलत ॾिसी अजब में पइजी विया, जो हू पंहिंजी ज़ाल जे तरफ़ां हद खां वधीक ॾुखियल हुआ। आख़िर को ख़ुलासो वक़्तु ॾिसी खांसि संदसि ज़ाल जी परपुट पुछाऊं त दोस्त, तुंहिंजी ज़ाल अहिड़ी फर्माबरदार कीअं थी? हुन जवाबु ॾिनो त भाऊ, राति जो ख़ैर जी शादी थी गुज़री। सुबुह जो आउं नाश्तो करे रहियो हुउसि त हिकिड़ी ॿिली म्याऊं म्याऊं कंदी मूं ॾांहुं अची रही हुई। मूं छा कयो जो भरिसां पयल लठ खणी अखि वठी अहिड़ी ठका कराईमांसि जो छड़ी कान हयईं। बसि उहो ॾींहुं उहो शींहुं मुंहिंजी ज़ाल जी दिलि ते मुंहिंजे रोब जो अहिड़ो को असरु वेहिजी वियो जो मजाल जो का चूं चरां करे। ही 4 दोस्त खांसि मोकिलाए जॾहिं पंहिंजे पंहिंजे घरनि में पहुता, तॾहिं मानी खाईंदे जीअं हर हिक जे आॾो मिली म्याऊं म्याऊं कंदी थी आई, तीअं उनखे डंडे जी ठोकर ॾींदा मारींदा विया। मगर हर हिक खे संदसि ज़ाल वटां साॻियो ई जवाबु मिलियो। पहिरें ॾींहुं ॿिली मारे मुड़सी ॾेखारियां, हाणे छा हथु ईंदई? दोस्तो, हिकु सिंधी में ॿियो पहाको आहे, जंहिं पंहिंजी लाइ कश में कई तंहिंखे पराई लाहिण में छा। यानी जंहिंखे इज़त ई कान्हे तंहिंखे ॿियनि जी इज़त जो कहिड़ो क़दुरु। दोस्तो, ॻाल्हि कनि था त हिकु कमज़ोर माण्हूअ जी दिलि एतिरे क़दुरु त वधियल हुई जो सभु कंहिं ते आयो रहंदो हो, न ॾिसंदो हो चङो न लङो, हर हिक सां ॻंढियो बीठो हूंदो हो। हिकिड़े भेरे हिकु नेक मर्द सां अची झेड़ो जोटियईं ऐं हिन वीचारे खे ॾाढो घटि वधि ॻाल्हाईं। मगर हिन पीर मर्द माठ कयो वेठी ॿुधो ऐं आख़िर बिना कुछण जे उतां हलियो वियो। इहो हाल ॾिसी माण्हू ॾाढो हैरान थिया। हिननि खे घणो ताजिब उन ई करे थियो जो उहो नेक मर्द जेकॾहिं सिर्फ़ु इशारो करे हा त उन ई कमज़र खे बुझ बुझ करे छॾींदा। आख़िर उन्हनि माण्हुनि मां हिकिड़े ॼणे खांसि ख़ामोशी जो सबबु पुछियो। नेक मर्द जवाबु ॾिनो त बाबा, हू पंहिंजी पग लाहियो हथ में कयो बीठो आहे, तंहिंखे ॿियनि जी पग लाहींदे कहिड़ी विरम लॻंदी। जेकॾहिं ॻाल्हि खे डिघो कंदासीं त अञा बि असांजी वधीक बेइज़ती थींदी, छाकाणि त घणा माण्हू ॿुधंदा। तंहिं करे एतिरे में ई ख़ैरु।